आपके वो मैं लोकल आपके शहर का हूँ। वही भाइयों की तरह काम करना है, हम लोगों ने मिल के काम करना है। आप कमाएंगे तो मैं कमाऊंगा, ठीक है जी। मेरे टारगेट्स पूरे होंगे, मेरी अचीवमेंट होगी, फिर कमाई दोनों की होगी। इसलिए दोनों तरफ से मेहनत करनी पड़ेगी। हमारी तरफ से कोई कमी कोताही है, कोई चीज़ आपको चाहिए किसी भी किस्म का, 24 घंटे मैं ऑफिस में हूँ। ऑफिस टाइम के बाद भी आप मुझे कॉल करो, मैं आपको मिल। अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तव्हांखे जेको आहे नई वीडियो में खुश आमदीद चऊं था। तो दोस्तों जेको आहे ऑफिस लाइ जेको आहे मां तयार थी रहियो आहियां। अॼु जेको आहे 20 अकाउंट जो टारगेट आहे, स्पेशली जेको आहे टास्क आहे उहो मार्केट में करायूं था। ऐं जेको आहे खोड़ सारा दोस्त पुछंदा आहिनि त जेका पहिरीं फ्रेंचाइज़ी उहा जेका क्लोज़ थी चुकी आहे, त हाणे तव्हां जेका फ्रेंचाइज़ किथे आहे। त अॼु तव्हांखे जेको आहे जंहिंजी न्यू फ्रेंचाइज़ जेका आहे उनजो टूर करायूं था। फ़िलहाल जेको आहे तव्हांजो टेम्परेरी सेटअप आहे इमाम बारगाह वटि, उहो टेम्परेरी सेटअप तव्हांखे ॾेखारियूं था। नई फ्रेंचाइज़ जेका आहे बने थी पई, जेको आहे उनजो जेको आहे डिज़ाइन वग़ैरह तयारु थी चुको आहे। त उहा जेको आहे रिसेंटली जेका आहे तयारु थियणु शुरू थी वेंदी, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। फ़िलहाल जेको असांजो फ्रेंचाइज़ जो टेम्परेरी सेटअप आहे उहो बि तव्हांखे विज़िट करायूं था। ऐं जेको असांजी ॾेरकी जी मार्केट आहे मुंहिंजी, उहा बि जेको आहे तव्हांखे विज़िट करायूं था। ऐं जेको आहे 20 अकाउंट जो टारगेट आहे उहो टारगेट बि जेको आहे अचीवमेंट करायूं था। त पोइ जेको आहे हलूं था मार्केट जी तरफ़। ऐं जेको आहे वधीक जेको आहे उते जेको आहे तव्हांखे जेको आहे मां ॿुधायां थो। तो दोस्तों नेक्स्ट डे आहे, उन जेको आहे वीडियो न बना सघियो हुअमि कंहिं रीज़न जे करे। अॼु जेको आहे नेक्स्ट डे आहे, त अॼु जेको आहे तव्हांखे फ्रेंचाइज़ जो टूर करायां थो। मां हिते फ्रेंचाइज़ ते मौजूदु आहियां। कुझु जेको आहे कमु करिणो आहे, डॉक्यूमेंट जेका आहे स्कैन करणा आहिनि। स्कैन करण खां बाद जेको आहे मां तव्हांखे जेको आहे फ्रेंचाइज़ जो टूर जेको आहे करायां थो। फ़िलहाल जेको आहे डॉक्यूमेंट जेका आहिनि स्कैन कयूं था, ऐं उन खां बाद जेको आहे उहे ईमेल बि करणा आहिनि। फ़िलहाल कमु कयूं था, उन खां बाद जेको आहे तव्हांखे मां फ्रेंचाइज़ जो टूर करायां थो। स्किन जेको आहे उल्टो थींदो पियो आहे। व्हाट्सअप ते जेको आहे मोबाइल खे कनेक्ट कयांसि, त फ़िलहाल जेको आहे होल्ड करिणो पवंदो। मेल भी थी वई ऐं व्हाट्सएप भी थी वई। हाणे जेको आहे थोरो कमु बैंक जो रहिजी वियो आहे, त बैंक खे जेको आहे निकिरे अचांसि, पोइ जेको आहे तव्हांखे वधीक जेको आहे फ्रेंचाइज़ जो टूर करायां पई आहे पयल आहे। नोमी बि जेको आहे असांजे कंप्यूटर हलाइणु सिखी वियो आहे। नोमी मज़ो ईंदो पियो आहे। अॼु आफ्ताब कोन्हे जेको आहे हाणे वरी साहब कॉल कई आहे। जेको मैन्यूअल लिखियलु आहे उन खे जेको आहे कंप्यूटर ते जेको आहे टेक्स्ट करणो आहे। पर्चो लिखियो हुयो हे वारो, हिन खे जेको आहे टाइप करणो आहे कंप्यूटर ते। हाणे सिग्नेचर आहे जेको आहे त स्टैम्प जो मसइलो थींदो। आरिफ़ साहब जेको हलियो वियो आहे। तो दोस्तों जेको आहे मां बैंक खां वापसि अची वियो आहियां। त इंतिखाब साहब कॉल कई आहे। जेको तव्हां मैन्यूअल लिखियो आहे, हीअ पर्चो आहे, इन खे जेको आहे कंप्यूटर ते टाइप कयोसीं ऐं जेको आहे दुबारा मां ॾे मोकिलियो। त हाणे जेका सिग्नेचर थियल आहे आरिफ़ साहब थियल आहे। आरिफ़ साहब जेको आहे तव्हां हलियो वियो आहे घर, करे छॾिया साहब। ॾिसो त पहिरीं टाइप कयोसि, पोइ ॾिसूं था टाइप करण खां बाद ई जेको आहे चेक कयोसि था छा करिणो आहे। पहिरें मां कॉल करे जेको आहे कंफर्म कयां इंतिखाब साहब अकाउंट्स वग़ैरह जो। तो दोस्तों जेको आहे हीअ मूंखे जेको आहे कंप्यूटराइज़ त करणो मूं वटि जेका आहे फ्रेंचाइज़ जी जेका रिटेलर कन्वेंशन जो प्रोग्राम थी वियो असांजो फ्रेंचाइज़ ओनर जे तरफ़ां।
उहा वीडियो जेको आहे अवेलेबल आहे। फ़िलहाल जेको आहे तव्हां उहा वीडियो ॾिसो, उन खां बाद जेको आहे त मां तव्हांखे फ्रेंचाइज़ जो टूर करायां थो। पैटर्न है, एक टारगेट है इस एरिया का, तो ये लोग हैं जो इस पे कंट्रीब्यूट करेंगे और उसके अगेंस्ट सर्टेन कमिटमेंट हम आप लोगों से करेंगे, जिसको मैं इस फोरम पे कह रहा हूँ कि आरिफ साहब जो भी आपसे कमिटमेंट करेंगे या उनकी टीम, ऑब्वियसली आरिफ साहब तो मराज उनकी टीम है, डीओज हैं, सुपरवाइज़र हैं, मैं इस चीज़ पे मैं आपको अपने वर्ड्स दे रहा हूँ कि वो कमिटमेंट आपके साथ 110% पूरी होगी। बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का कि आप लोग आए, बहुत कम टाइम में आप लोग पहुँच गए। मेरा मकसद सिर्फ आपसे मिलना था, आप लोगों के मसले सुनने, आपके वो मैं लोकल आपके शहर का हूँ, कोई भाइयों की तरह काम करना है, हम लोगों ने मिल के काम करना है। आप कमाएंगे तो मैं कमाऊँगा, ठीक है जी। मेरे टारगेट्स पूरे होंगे, मेरी अचीवमेंट होगी, फिर कमाई दोनों की होगी, इसलिए दोनों तरफ से मेहनत करनी पड़ेगी। हमारी तरफ से कोई कमी कोताही है, कोई चीज़ आपको चाहिए किसी भी किस्म का, 24 घंटे में ऑफिस में हूँ, ऑफिस टाइम के बाद भी आप मुझे कॉल करो, मैं आपको मिलूँगा। दोस्तों ये जेको टाइप थी आहे, टाइप करण खां बाद जेको आहे प्रिंट कयूंसि था। पेज ते प्रिंट थी वियो आहे, जेको आहे स्टैम्प ऐं जेको आहे सिग्नेचर जो मसइलो आहे, उन खे जेको आहे आरिफ साहब सां राब्तो कयूं था, पुछूंसि था होगा कि पोइ जेको आहे साइन आहे जेको आहे सिग्नेचर कराए वठूंसि था। हर जेका फैसिलिटीज़ फ्रेंचाइज़ ते हूंदी आहे उहा जेका आहे अवेलेबल आहे। तव्हां जेको आहे सिम कन्वर्ट कराए सघो था, सिम बंदि कराए सघो था, पोस्टपेड कराए सघो था, ऐं क्लाउड वठी सघो था, मोबाइल वठी सघो था, हर चीज़ जी फैसिलिटीज़ जेको आहे हिते अवेलेबल आहे। फ़िलहाल जेको आहे त हीउ CS जो काउंटर आहे, जेको टेम्परेरी सेटअप आहे, लैपटॉप आहे, ऐं जेको आहे असां वटि प्रिंटर पियल आहे, डिवाइसनि जा बि कमु लॻंदा पिया, लैपटॉप तां बि कमु थींदो आहे, जेको फ्रेंचाइज़ जो कमु हूंदो आहे उहो कंदा आहियूं। त जेको आहे 2 पोर्शन आहे, हे जेको आहे CS काउंटर जो आहे, ऐं जेको ॿियो आहे उहो जेको आहे सेल जो आहे, यानी कि जेको आहे हिसाब किताब जेको थींदो आहे। फ्रेंचाइज़ जेका आहे तव्हांजी मेन इमाम बारगाह चौक ते आहे। इमाम बारगाह चौक आहे। डॉक्टर श्रीचंद जेका आहे, डॉक्टर श्रीचंद जेको आहे अखियुनि जो डॉक्टर आहे, उन जे अस्पताल जे जेको आहे भिक में आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ये वीडियो पसंद आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंद आई आहे तो वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।